कदरवारा कम थिया खुटा खरीदार हीरे जवाहरी के सालिक लहनसार जेके लो पुटिंदो आ तुके केड़ो कदर सोन। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं ताजी मेजबान वफा सुंदर नावकी अज असां गड इंतहाई महबूब शख्सियत जिले सागर जी सूं के जे इंतहाई प्यारो इंसान जे तकरीबन 20 खन किताब साईं लिखिया शाबलती भिटाई के कम करे रहा साईं उस्ताद लगारी असां के जिले सागर में तमाम बेहतरीन नमूने किताबन ते रिसर्च करे रहा है उन जो माना ॿुधे साईं। अस्सलाम वालेकुम साईं, ख़ुशी है तो ठीक है उस्ताद साईं तव्हां सां मिली करे असांखे ॾाढी ख़ुशी थी। असांजे दिलि में बि ख़्वाहिश हुई तव्हां खां कचेरी कजे रूह रहण कजे। अॼु असांजो खिपरे में नसीब थियो तव्हां सां मुलाक़ात थी ऐं खिपरो तालुको या ज़िलो सागर जेको आहे शाइरनि अदीबनि फनकारनि या उन खां अलावा असांजी काफ़ी जेका सिंध जी जिन ख़िदमत कई आहे ॿोली ज़रिए लफ़्ज़नि ज़रिए उन खां मालामाल आहे। सभ खां वधि तव्हां पंहिंजो तारीफ़ करायो सर। मुंहिंजो नालो आहे लुकमान जी, अदबी नालो आहे उस्ताद लगारी जी, ऐं बचपन खां वठी शाइरी कंदो हुउसि जी, उन खां बाद में लतीफ़ियात ते कमु कयो आहे। अच्छा 2000 खां पोइ मूं शाह जे रिसाले ते कमु करणु शुरू कयो आहे। उहो शाह जे रिसाले ते कमु 2010 में मुंहिंजो शाह जो रिसालो सिराइकी में तर्जुमो आयो, बाद में ॿिया रिसाला आया। इन हिसाब सां 10 अदद शाह जा रिसाला मुंहिंजा तरतीब ॾिनल तर्जुमो कयल मर्ज़ूम तर्जुमो कयल आहिनि ऐं गॾोगॾु ॿिया किताब गॾे करे मुंहिंजा कुल टोटल 20 किताब हिन वक़्तु मार्केट में शाया थी चुका आहिनि, मार्केट में अची चुका आहिनि। जी सावा तव्हां पंहिंजो तारीफ़ बि करायो। अच्छा, लिखण जी शुरूआत तव्हां कॾहिं खां कई? 80 वारे ॾहाके में सिंधी अदबी संगत जूं गॾियाणियूं थींदियूं हुयूं सांगड़ में, खिपरे में ऐं झोल में। उन्हनि सिंधी अदबी संगत जे गॾियाणियुनि में वेंदा हुआसीं, शाइरी पढ़ंदा हुआसीं। उन वक़्त खां पोइ मूं लिखण जी शुरूआत कई। पोइ आहिस्ते आहिस्ते हली शाइरी जॾहिं मूं रखी छॾी, वरी नसर में कमु कयो, पोइ कहाणियूं लिखियूं, मज़मून लिखिया, मकाला लिखिया, हर तरीक़े सां मूं लिखियो। सो मुंहिंजी 80 वारे ॾहाके खां बाक़ाइदे लिखण जी शुरूआत कई ऐं हाणे हींअर ताईं इहो मुंहिंजो पोरियो तव्हांजे साम्हूं आहे। साईं तव्हां केतिरनि ॿोलियुनि में पंहिंजो जेका असां लिखियूं ज़ाहिर कयूं किताब ज़ाहिर कया आहिनि? हिकु त सिंधीअ में, जी, ॿियो सिराइकीअ में ऐं टियों ढाटकी में। ढाटकी मंज़ूम तर्जुमो बि मुंहिंजो शाह जो रिसालो कयल आहे, माशाअल्लाह, लेकिन उहो थोरो चूंड कलाम ते आहे, मुकमल कोन्हे। सिराइकी मुकमल आहे, सिंधी वारा मुकमल आहिनि। तो ढाटकी 3 ॿोलियुनि में मूं मुकमल कमु कयो आहे ऐं मुंहिंजो शानदार पोयो आहे इहो मुंहिंजो 3 ॿोलियुनि में कयो आहे। अच्छा, तव्हां साईं अहिड़ी कहिड़ी ख़ासि ॻाल्हि हुई जंहिंमां मुतासिर तव्हां लिखणु शुरू कयो? सईद शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जेको आहे न, जी, उहो रूहानियत जो शाइर आहे। जी, तव्हां लतीफ़ खे पढ़ंदव न त तव्हांजे रूह में लही वेंदो। माशाअल्लाह, अहिड़ी ॻाल्हि कंदो लतीफ़ जो बैत ॼण त तव्हांजे दिलि जी ॻाल्हि कंदो हुजे, ॿाराड़ी जी ॻाल्हि कंदो आहे, गंवार जी, मज़दूर जी, हारी जी, कोरे जी ॻाल्हि कंदो, मारूड़नि जी ॻाल्हि कंदो, अमीरनि जी ॻाल्हि न कंदो। बेटाई साहब जेको आहे सो असांजो शाइर आहे, असां बेटाई जा माण्हू आहियूं। बेटाई ग़रीबनि जो शाइर आहे, इन जे करे तमामु इंतहाई लाजवाब कलाम आहे शाह साहब जो, उहो ॾाढो पसंदि अचे थो। इन करे मूं शाह जे कलाम ते कमु कयो। माशाअल्लाह, ॾाढी बहितरीन ॻाल्हि। साईं तव्हां असां अदना इंसान तव्हांजे अॻियां पेश थियासीं, जहिड़ो हाल हो। इन खां अलावा तव्हां जेको सो ॿियो छा लिखियो? ॿियो मूं शेख अयाज़ ते किताब लिखियो आहे। शेख अयाज़ चश्मे फितरत जो शाइर, माण्हुनि जे इन ते किताब लिखियो आहे शख़्सियतनि ते, जे कंधी काक ककोरिया ऐं माग मकाननि ते किताब लिखियो आहे। मूं जीअं ॾिठा माग ऐं लतीफ़ जा शाह लतीफ़ जा 36 उसुर लतीफ़ियात ते किताब आहे। उन खां अलावा ॿिया बि जाम किताब आहिनि। मुंहिंजी शाइरी जो किताब आहे प्यार जी कुठारक। इन हिसाब सां मूं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते किताब लिखिया आहिनि, मतिलबु हर मौज़ू ते मुंहिंजो किताब मिलंदो घणे भाङे। इन हिसाब सां
साईं अर्ज़ी वक़्तु असांजो नंढिड़ो कमु आहे सोशल मीडिया ते ऐं मुंहिंजी कोशिशि आहे त असांजे सुवारी सिंध जा टैलेंट जेके आहिनि उन्हनि खे प्रोमोट कया अॻिते आणिया या सोशल मीडिया जा जेके पेज आहे जीअं यूट्यूब आहे ट्विटर आहे या फेसबुक आहे उन ते असांजी कारकर्दगी तव्हांजी कीअं लॻे थी? तव्हांजा ॾिसंदो आहियां फेसबुक ते जाम तव्हांजी कारकिरदगी बहितरीनु आहे, तव्हांखे जस आहे, तव्हां ग़रीब गुरबे जो साथ ॾियो था ऐं अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं कढी था अचो जिन शयुनि जी ज़रूरत आहे। तव्हां टिकटॉक ते कमु करियो था, उन खां सवाइ अलावा फेसबुक जे पेज ते कमु करियो था। तव्हांजो कमु मूंखे ॾाढो पसंदि ईंदो आहे। तव्हांखे जस हुजे ॿारड़ियुनि में अचणु वञणु ॾुखिया पंध ॾोड़णु, इहो तव्हांखे जस आहे। तव्हांजो कमु मूंखे ॾाढो पसंदि अचे थो। महिरबानी दोस्तो, अॼु असां सां इंतिहाई क़ाबिल एतिराम साईं उस्ताद लगारी जे 20 खनि किताब असांजे पढ़ंदड़नि ताईं पहुचाया। छो त अॼुकल्ह दौर सोशल मीडिया जो आहे, किताबनि खे माण्हू घटि था पढ़नि त असांजी नई नस्ल खे, ईंदड़ नस्ल खे असां चऊं था त किताब पढ़ो। हीअ असांजी किताब असांजे वॾड़नि जो जेको पोरियो आहे उहो दुनिया ताईं तव्हां पहुचायो, तव्हां पढ़ो ऐं हिननि किताबनि खे पंहिंजे पेजनि ज़रिए मुतारिफ़ करायो। साईं आख़िर में को पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजे सोशल मीडिया जे दोस्तनि खे अलावा असांजे वॾड़नि या असांजे बुज़ुर्गनि या असांजे मासूम बचड़नि खे तालीम जे हवाले सां तव्हां कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो? मुंहिंजो पैगाम हीअ आहे नौजवाननि जे लाइ त तालीम पिरायो, अॻिते अचो। मुस्तक़बिल तालीम खां सवाइ कुझु बि कोन आहे। ख़ुसूसन शाह जो रिसालो पढ़ो, शाह जो पैगाम जेको आहे सम्झो, उन ते अमल करियो। तव्हांजी फलाह कामयाबी तालीम में आहे। ख़ुसूसन साइंसी तालीम ते घणे खां घणो तवजो ॾियो। साइंसी टेक्नोलॉजी जी तालीम जेका आहे उहा इंसान जे लाइ इंतिहाई अहम आहे। उन खां सवाइ को वीचारो कोन्हे। इहो ई मुंहिंजो पैगाम आहे। तालीम पिराए वधि खां वधि अॻिते अचो। जी दोस्तों, अॼु असां मुलाक़ात कईसीं ज़िले सांगड़ जे ख़ूबसूरत शहर खिपरो जे इंतिहाई प्यारे इंसान उस्ताद लगाई खां। ऐं तव्हांखे अॼु इहो असांजो इंटरव्यू कीअं लॻो, उमेद तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। पंहिंजे मेज़बान दोस्त वफ़ा सुमरो लाहौती खे अॻे के शख़्सियत ताईं, अॻे के वीडियोज़ ताईं, अॻे के व्लॉग ताईं या अॻे के पॉइंट ताईं ॾींदा मुल्की मोकल। हूंदी हयाती पया थींदा मेड़ा, चङो पार बेड़ा। हूंदी हयाती पया थींदा मेड़ा, चङो पार बेड़ा। सिंजे सगन जा छिके जल्दी छेड़ा, चङो पार बेड़ा। सुहिणा तो मल तो थे